अवलल्लाहु अलीम आलालम जोधणी अवलल्लाहु अलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी तू हबीब तू तबीब तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानब मुझे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾिज शफ़ा मिया मरीज़नि खे जिनी ॾांद न ॿिज तिनी पिणु तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे बंदर जा भई त सुखाणा मसुमो बंदर जा भई त सुखाणा मसुमो कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखवा सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में नमस्कार हुजे भली करे आया हुजो दुआ हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो बेटा साईं चयो हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी इन जी दुआ सां प्रोग्राम जी शुरूआत में वरी बेटा जो इहो बेत पढ़ियो हुजे त सुखाणा मसुमो कपर थो कुन करे अवां ॾिसो त कपरनि ते कंधीअ ते का न का चुरपुर थींदी हुजे को न को मसला मसाइल ज़रूरु हुजनि जंहिंखे अवां वाक़िफ़ु हुजो पर अमुन वॾी ॻाल्हि हुजे भाईचारो वॾी ॻाल्हि हुजे अमुन सां रहंदड़ माण्हू जेके हुजनि उहे भाईचारे में शामिलु थी वेंदा हुजनि पर जिथे अमुन न हुजे जिथे गोड़ गमसान हुजे पोइ उते माण्हू बि छिड़ विछड़ थी वञनि पोइ उते केतिरियूं ज़ुबानूं थी पवंदियूं हुजनि इन जे करे अमुन हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे अमुन असांजो निशानी आहे त अमुन जे करे हीअ जेका दुनिया आहे इहा अमुन वारी दुनिया हुजे जंहिं लाइ भिटाई साईं बि दुआ कई हुजे पूरो आलम बि जेको हुजे अमुन सां हुजे असां त सभिनी लाइ दुआ कंदा हुजूं त सभिनी वटि अमुन हुजे पर सभिनी वटि अमुन सां गॾोगॾु अव्हांखे बि सुजाॻी करणु खपंदी हुजे अव्हां बि सोचींदा हुजो त हालतूं कहिड़ियूं हुजनि असां छा सोचींदा हुजूं असांखे छा करणु खपंदो हुजे इहे हालतूं तॾहिं पैदा थींदियूं हुजनि जॾहिं असां तालीम खां परे हुजूं ऐं साइंस खां परे हुजूं ऐं पोइ सियासी समाजी जेका ॻाल्हि हुजे उहा असांखे सम्झ में न ईंदी हुजे पोइ इहे ॾिसो त मसइला मसाइल वधंदा हुजनि थींदा हुजनि पर उहे हल करण में पहुचंदे पहुचंदे वॾा गंभीर थी वेंदा हुजनि सो इहा सियासी ख़बरूं जेके हुजनि ऐं इलाइक़ाई जेके ख़बरूं हुजनि ऐं जेके मसइला मसाइल राति खां वठी अवां सभु ॾिसंदा हुजो सो असां दुआ घुरंदा हुजो त मालिक साईं पूरे आलम खे बाझ में रख उन सां गॾोगॾु असांजे पंहिंजे मुल्क खे असांजी पंहिंजी धरतीअ सुंवारी सिंध खे बि अमुन वारो गहिवारो हमेशह जीअं बणाए रखिजे मालिक साईं कख पन जो ख़ैरु हुजे सभिनी जो ख़ैरु हुजे सो इन दुआ सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुका हुजूं त मुद्दत मटिजी वई हुजे हाणे हर ॿियो माण्हू चवंदो हुजे त बुखार हुजे ज़ुकाम थी पियो हुजे तबियत में उहो मज़ो न हुजे जहिड़ो बुखार लॻंदो हुजे सोभा इहो तॾहिं थींदो हुजे जॾहिं हाणे तव्हां ॿार सुम्हंदा हुजो त थधि अची वई हुजे उन जे करे अव्हांखे इहा तकलीफ़ थींदी हुजे पर वरी जे अव्हां पखे हेठां सुम्हो ऐं फुल पखो हलाए छॾियो त बि अव्हांजो जिस्म अहिड़ो बुखार जहिड़ो थी वेंदो हुजे जे वरी अव्हां एसीअ में सुम्हो पोइ त हूअं ई अव्हां सम्झो त तबियत में त ज़रूरु नाचाकी थींदी हूंदी सो हीअ ॾींहं डॉक्टरनि वटि वॾी रस हुजे ज़ुकाम बुखार खंघि पोइ इन जे करे हुजे पर इन जो बचाव तव्हांखे पाण खे करणु खपंदो हुजे छो त असां वटि 4 मुंदूं हुजनि 4 मौसमूं हुजनि उन्हनि 4 मौसमुनि जो को न को त कमाल हुजे पोइ उन जा फ्रूट मुख़्तलिफ़ हुजनि उन जूं भाॼियूं मुख़्तलिफ़ हुजनि ऐं उन जा लिबास बि असां वटि पोइ उहे उन आधार हुजनि त मौसम सां गॾु पर असां हमेशह हिकु हज़ारो सोचींदा हुजूं त असांखे बसि इहो खाइणो हुजे इन पखे हेठां इन ई स्पीड में सुम्हणो हुजे इन एसी हेठां ईअं ई वेहणो हुजे एसी खां सवाइ हलणो न हुजे पोइ तबियत में इहो थींदो हुजे सो अव्हां जेके महिनत कस माण्हू हुजनि उन्हनि खां पुछंदा हुजो त कहिड़ो बि सियारो हुजे हींअर इहो लोंबर ईंदो हुजे लोंबर जी 10 12 खां जेसे कणकूं हुजनि उहे छट थींदियूं हुजनि राति जो 12 भराए छॾींदा हारी राति जो उहा कणक छटींदा हुजनि
माना एॾी थधि हुजे जो पाणी ईअं सम्झो त वढ ॾींदो हुजे, पर महिनत कस माण्हू उते पंहिंजी महिनत में हुजे ऐं महिनत में पोइ वाक़ई अज़मत हुजे, पोइ मालिक उन्हनि ते बाझ कंदो हुजे, पोइ वधि में वधि बाहि जो तव वठी वरी पंहिंजी साॻी किरत में। सो महिनत कस जेको हुजे उहो चवंदा त ख़ुदा जो दोस्त हुजे। सो महिनत कस जेके हुजनि उहे तवकल ते हलंदा हुजनि, ऐं जेके तवकल ते माण्हू हलंदा हुजनि उन्हनि ते मालिक साईं पाण ई बाझ कंदो हुजे। सो अवां सभु बि तालीम पिराए, हुनुर पिराए, बालकनि खे अॻियां वधाए, इहा हिकिड़ी तवकल हुजे। मालिक अवां जा बेड़ा पार कंदो हुजे त औलाद पढ़ी पवंदो हुजे, सगारो थी पवंदो हुजे, पर उन सां गॾोगॾु दुनिया में ॾिसो त तरक़ियूं थींदियूं हुजनि। दुनिया में हिकिड़ा नवां सहर ॾिबा हुजनि, साइंसी कम वधंदा हुजनि, साइंस हाणे ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदी हुजे। हे ॾिसो त मोबाइल हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी, ॿिए महीने में ॿी, 3 महीने में 3, तव्हां माना हीअं रुॻो पसंदि कंदे कंदे तव्हांखे ॾींहं गुज़री वञनि, उन जा फंसकन जेके हुजनि उहे अवां ॾिसंदे ॾिसंदे हीअ न हीअ वठां, हीअ न हीअ वठां, हीअ न हीअ वठां। हाणे त इहे लिबास बि ईअं अची विया हुजनि, माना तमामु घणो ईअं। अवां जॾहिं पढ़ी लिखी हुनुर सिखंदा हुजो त पोइ अवां जे लाइ बि रस्ता एतिरा ई हुजनि। पोइ अवां सोचींदा आहियो अच्छा हिन रस्ते वञा, अच्छा हिन वञा, हेॾे बि मंज़िल, हेॾे बि मंज़िल, हेॾे बि मंज़िल, हेॾे बि मंज़िल हुजे। इहा सऊर हुजे, इहा तालीम हुजे। सो जेके बालक वेठा हुजनि पंहिंजी तालीम खे ईअं सुहिणे नमूने जारी सारी रखंदा हुजो। तालीम पिराइणु माना चवंदा हूअं इंसान खे 2 अखियूं, तालीम सां इंसान खे 3 अखियूं, 4 अखियूं। शऊर वधंदो हुजे, बालक जेको हुजे उहो सुठियूं ॻाल्हियूं कंदो हुजे, बालक सुठी गुफ़्तगू कंदो हुजे, बालक किताबी ॻाल्हियूं कंदो हुजे। पर जे बालक वटि तालीम न हुजे पोइ अवां सम्झंदा हुजो बालक हा हा कंदो। तव्हां तालीम जो असरु इते ई वञी तव्हां ॾिसंदा हुजो, इहो साइंसी सोच रखंदा हुजो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हुजे। सो प्रोग्राम शुरू थी चुको हुजे ऐं मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो, उनखे शेयर कंदा हुजो, वधि खां वधि शेयर कंदा हुजो, ऐं उते हिन सॼे प्रोग्राम खे अवां ॾिसी सघंदा हुजो। गॾोगॾु हाणे अवां मेहरान टीवी जी स्क्रीन ते ॾिसी सघंदा हुजो। मेहरान टीवी जी स्क्रीन सां गॾोगॾु फेसबुक ते पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट, उन फेसबुक पेज खे अवां फॉलो कंदा हुजो। उते बि हींअर जेको हुजे जीअं टीवीअ ते लाइव हले ईअं फेसबुक पेज ते बि हे प्रोग्राम लाइव हलंदो हुजे। अवां किथे बि हुजो, वाहण वस्ती जंग ॾेह परॾेह जिते बि हुजे उते अवां ॾिसी सघंदा हुजो। पंहिंजी राय खां आगाह असांखे ज़रूरु कंदा हुजो त मेहरान टीवीअ जी नसरात अवां वटि कीअं पुॼंदी हुजे, ऐं उन में जेको हुजे अवां जेका हुजो उन्हनि केतिरी कोशिशूं वरितियूं हुजनि, प्रोग्राम खे अवां ॾिसंदा हुजो, उन ते राय ॾींदा हुजो, मौसम ते राय ॾींदा हुजो, तालीम ते राय ॾींदा हुजो। पंहिंजे इलाइक़े में का सुठी ॻाल्हि हुजे, को सुठो ॼाण वारो माण्हू हुजे, उहा ॻाल्हि शेयर कंदा हुजो, उहा लिखंदा हुजो, पुॼाईंदा हुजो त असां बि उन्हनि जूं ॻाल्हियूं सारींदा हुजूं। उन्हनि जी ॻाल्हि भलियूं रांदियूं कंदा हुजो उहो बि ॿुधाईंदा हुजो, भली का गुफ़्तगू कंदो हुजे, मज़ाक कंदो हुजे, उनजी ॿुधाईंदा हुजो। माना कचहरीअ खे वधाईंदा हुजो, दुनिया लेवल ते पंहिंजी ॻाल्हि जेके सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं हुजनि उहे लिखंदा हुजो, ॿुधाईंदा हुजो, फ़ोन आधार ॿुधाईंदा हुजो, बैत ॿुधाईंदा हुजो, शेर ॿुधाईंदा हुजो, कलाम ॿुधाईंदा हुजो। माना पाण खे ख़ुशि रखंदा हुजो। ओढ़ा कमु कयो जंहिंखां अव्हांखे ख़ुशी मिलंदी हुजे। नसा पता इन्हनि खां परे रहंदा हुजो। तालीम जूं सुठियूं ॻाल्हियूं, रांदियुनि जूं ॻाल्हियूं ॾिसंदा ॿुधंदा हुजो, रांदियूं खेॾंदा हुजो, पंहिंजे बालकनि सां पंहिंजे घर जी कुटुंब सां वेही कचहरी कंदा हुजो। उन में अव्हांखे वधीक सवादु मिलंदो हुजे, वधीक ख़ुशी मिलंदी हुजे। पंहिंजी जेका ज़मीन खेड़ींदा हुजो उन ते वरी वरी वेंदा हुजो, उन फसल जो ख़्यालु रखंदा हुजो, उन ज़मीन जो ख़्यालु रखंदा हुजो, उनखे आबाद करण जो, सुठो आबाद करण जो सोचींदा हुजो। त सच पुछो त ज़मीन ते फसल ते वेंदे अव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो हुजे। सो इहो नंबर बि हलंदो हुजे, अव्हां इन ते फ़ोन कॉल बि करे सघंदा हुजो। पर हाणे वरी हलंदा हुजो प्रोग्राम जे शुरूआति में लतीफ़ साईं जी वाई हुजे, इहा अव्हां ॾिसंदा हुजो। इनखे ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि अचूं त अव्हां सां फ़ोन कॉल ते खोड़ सारी अञा कचहरी कंदा हुजूं। जीअं लतीफ़
सदायती सब का बुख न बासे का, सदायती सब का बुख न बासे का, जे ही ते ही ज़ात जी जुंबस नाहे जाए, मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे। सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामूरा धाम हिकु दफ़ो ॿीहर भलिका चवंदो हुजां। ऐं काफ़ी ॾींहंनि खां वठी हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि हुजे जेका दिलि चवंदी हुजे त वरी वरी उन ॻाल्हि खे कंदा हुजूं, पर महिराण टीवी हमेशह पंहिंजनि माण्हुनि खे, पंहिंजे सिंधूअ खे, सिंधूअ जे कंधीअ ते रहंदड़ असांजूं ढंढूं, ढोरा, वण, टिण, ॿूटा, जानवर, उन्हनि सभिनी जी असां ॻाल्हि कंदा हुजूं। पर उन सां गॾोगॾु असांजी जेका मंछुर ढंढ हुजे, मंछुर ढंढ में असांजा जेके बि मुहाणा रहंदा हुजनि, उन्हनि जी जेका रहणी कहणी हुजे, उहा उन ते केतिरियूं फिल्मूं ठहियूं हुजनि ऐं उन ते फिल्मूं वरी वरी ठहंदियूं हुजनि। कल्चर अहिड़ो त हिकिड़ो असांजो शाहूकार कल्चर हुजे, पर असांजा माण्हू बि जेके हुजनि उहे पंहिंजे कल्चर, पंहिंजे पाणीअ, पंहिंजनि शयुनि सां एॾी त मोहबत कंदा हुजनि जो उन्हनि खे 100 साल छा त 100 साल गुज़री वञनि, उहे उते ई वेठा हुजनि, उते ई रहणु पसंदि कंदा हुजनि। हाणे ताज़ो ई मोकिलाणी फिल्म ठही हुजे ऐं उनखे अंग्रेज़ीअ में इंटरनेशनल अचनि, दुनिया तौरु उन फिल्म पंहिंजो नालो कमायो हुजे ऐं एवार्ड बि खयो हुजेसि। एवार्ड छाजे करे खयो हुजेसि त हीअ मंछुर जी जेकी ज़िंदगी हुजे, मुहाण जी जेका ज़िंदगी हुजे, हीअ उन ते ठहियलु हुजे फिल्म ऐं उन एवार्ड खयो हुजे, एवार्ड माणियो हुजेसि। असांखे उते मंछुर जी असांखे ॻाल्हि कन ते ई न पवंदी हुजे, उनजे पाणीअ जी असांखे कन ते का चूं पूं न थींदी हुजे, उन में ज़हरीलो पाणी हुजे, ख़ैरु आहे, जे उहे माण्हू रहिया पिया हुजनि ख़ैरु हुजे। पर दुनिया जा माण्हू हिते अची फिल्म ठाहींदा हुजनि, हिते अची ॾिसंदा हुजनि त हिननि जी रहणी कहणी कीअं हुजे। अॻे बि हिकिड़ी लाड़काणे खां हिकिड़ी फिल्म आई हुजे, उहा BBC ते ठही हुजे, त हिकिड़ी ॿुढड़ी औरत उहा ॿेड़ीअ अंदरि रहंदी हुई, चए मुंहिंजी पूरी उमिरि हिते गुज़री हुजे, मूं केतिरा ॿार हिन ॿेड़ीअ में ॼणिया हुजनि, ऐं ॿेड़ीअ खां सवाइ रही न सघंदी हुजां। तूफ़ान अचनि, कुझु बि हुजे, ॿोॾि ईंदी हुजे, ऐं हिन ॿेड़ीअ में रहंदी हुजां। अचो मंछुर ढंढ, मंछुर ढंढ जी हीअ जेका मोकिलाणी फिल्म हुजे, इन में जेके आवाज़ ॾिना हुजनि, जेके मूं ॿुधा हुजनि, उहे चवंदा हुजनि त कॾहिं कॾहिं दिलि चवंदी हुजे त इन पाणी पाण खे ख़तमु करे छॾींदा हुजूं, असांखां ख़ुशियूं रुसी वियूं हुजनि। को वरी चवंदो हुजे त पखी हाणे ईंदा ज़रूरु हुजनि पर वरी मोटी वेंदा हुजनि, हाणे त असां पखियुनि जी बि आजियां न करे सघंदा हुजूं, छाजे करे त उते पाणी मटिजी हुजे, जिते माण्हू घटि रहनि, मच्छी घटि तयारु थींदी हुजे, त पोइ उते कीअं पखी ईंदा हुजनि, ॿाहिरियां पखी, ऑस्ट्रेलिया जा पखी। पोइ उहो माण्हू चवंदो हुजे त असां पखियुनि जी बि आजियां न करे सघंदा हुजूं, हाणे बि 5-7 पखी आया हुजनि। वरी औरत छा चवंदी हुजे त जेके असां हिन ॿेड़ीअ में ख़ुशियूं कंदा हुजूं न, हिन मंछर में जेके असां ख़ुशियूं ॾिठियूं हुजनि, ख़ुशियूं कयूं हुजनि, उहे ख़ुशियूं असांखां अलाए छो रुसी वियूं हुजनि। पोइ हुनजो वरी ॿोल रखियो हुजनि, मोकिलाणी हाणे मोकिलाणी, उनजो नालो मोकिलाणी हुजे फिल्म जो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त मोकिलाणी छा हुजे, जॾहिं ख़ुशियूं रुसी वञनि, को वञे हलियो, ॾुख में माण्हू रहंदो हुजे, कोई मोकिलाणी करे वञे, उनजो नालो मोकिलाणी हुजे। उन पाकिस्तान आधार, पंहिंजे मुल्क आधार उन एवार्ड माणियो हुजे, पर कहाणी त मंछुर जी हुजे, कहाणी त मुहाणनि जी हुजे, कहाणी त उन ॿेड़ियुनि जी हुजे, जंहिंखे असां सॼो ॾींहुं ॾिसूं पर असां उन ते ख़्यालु न धरींदा हुजूं, ध्यानु न धरींदा हुजूं। पर हा, असांखे अहसासु ज़रूरु हुजे त इन में मणिया जेका रखियलु हुजे, इहा असांजी सूंहं बि हुजे, इहो असांजो कल्चर बि हुजे, इनखे वधाइणो हुजे। मुहाणनि जा नस्ल ख़तमु करणु न खपंदा हुजनि, इहा मुहाणनि जी किर्त ख़तमु न करणु खपंदी हुजे असांखे। इन्हनि खे वरी वरी हौसलो ॾेई अॻिते वधाइणु खपंदो हुजे, जंहिंसां असांजी सूंहं बि हुजे, जंहिंमें असांजी दुनिया में ॻाल्हि बि ॻाई वेंदी हुजे। सो इहा थींदो हुजे त इहा मोकिलाणी फिल्म ठही हुजे, इन एवार्ड खयो हुजे, पूरे मुल्क लाइ इन जी ख़ुशी बि हुजे, उन सां गॾोगॾु असांखे बि तमामु घणी ख़ुशी थी हुजे। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था?
साईं मोहम्मद असलम बजीर मिठी थरपारकर खां। अदा असलम, छा हाल हुजे? ठीकु हुजी? चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो फज़ल, सभु ख़ैर लॻो पियो। तव्हांजो प्रोग्राम स्टार्टिंग खां ॾिठो। वाह वाह वाह। तव्हां सुर तस्वीमा जेको बिटाई घोर जो जेको जेका कलाम पेश कयो, हाओ मूंखे डूंगर डोरण आयो। मूंखे बि यादि आयो त तपी कंदे को डूंगर ॾुकोइलनि खे वाह। तो जे पाण पब जा त लिंग मुंहिंजा लो चवंदो कोन्हे एॾो अमर मूंखे ईअं कयो अथई। तो अदात प्रोग्राम तव्हांजो बहितरीन अंदाज़ सां हले पियो, ॾिसूं पिया। वाह 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 वाह। मिठीअ जी मौसम कीअं हुजे? हा बसि हींअर गॾियल मौसम आहे। शाम जे वक़्तु माना सम्झ राति जो 9 बजे खां पोइ थोरी सर्दी थिए थी ऐं ॾींहं जो थोरी गर्मी थिए थी। ऐं हिते वरी मक़ामी हिसाब सां हीअ जेका मुंद आहे उहा फसल लॻभॻि पचण जी बि आहे। त सुबुह जे टाइम थोरी थधिकार थिए थी, हुन में आरी जेके आहिनि ज़मीनदार जेके आहिनि आरी उहे गुआर वग़ैरह कढनि था, जीअं हिते मक़ामी फसल आहे। ऐं पोइ वरी हिन टाइम 10 बजे 11 बजे खां पोइ वरी थोरो तपश थी वञे थी। वाह 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 वाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे अवां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, फोन कंदा हुजो। तव्हांजो माशाल्लाह प्रोग्राम बहितर हले पियो मौक़े मुनासिबत सां। वाह वाह। बाक़ी सभु ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी, लख कुर्ब। वज़ीर साहब वॾी महिरबानी। अवां प्रोग्राम में शामिल थिया हुजो, शुरू खां ई अवां ॾिसंदा हुजो। सो हिन मोकिलाणी फिल्म दुनिया में एवार्ड माणियो हुजे, पूरे मुल्क में ख़ुशी हुजे त हिन एवार्ड खटियो हुजे। ऐं एवार्ड कंहिं खटियो हुजे? मुहाणनि खटियो हुजे ऐं उन्हनि पंहिंजो दर्द ॾिनो हुजे, पंहिंजी ॻाल्हि कई हुजे, हक़ीक़त बयानु कई हुजे। सो चवंदा जेका हक़ीक़ी ज़िंदगी हुजे न उहा जीअंदा हुजो। उहो जेका ॿी ज़िंदगी हुजे जेका तव्हां बणाए करे ऐं चवंदा हुजनि उनखे अंग्रेज़ीअ में आर्टिफिशल चवंदा हुजनि, पर असीं चऊं त गैर मयारी जेका ज़िंदगी हुजे न, कंहिं में मयार न हुजे, जंहिं शइ में मयार न हुजे, उहा ज़िंदगी। सो इहा मोकिलाणी फिल्म मुंहिंजे जीअ जे तमामु घणो वेझो हुजे, छो त मुहाणनि सां गॾु उथणु विहणु, उन्हनि खे ॾिसणु मुंहिंजे ज़िंदगीअ में इहा हिकिड़ी चुरपुर हुजां ऐं मुंहिंजो ख़्यालु उन्हनि तमामु घणो वेंदो हुजे। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम अदा साईं। वालेकुम सलाम अदा साईं। केरु कहिड़े शहर खां था? अदा साईं मां पुनल हुसैन माल पियो ॻाल्हायां, घोटकी शहर खां। प्यारा माण्हू, ख़ुशि आहियो अदा? अदा पुनल ख़ुशि, चाक चङो भलो, तबियतूं बहार हुजनि। अल्हम्दुलिल्लाह साईं, बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। काफ़ी ॾींहं खां मुलाक़ात न थी हुजे फ़ोन ते। जी त आवाज़ अचे पियो? आवाज़ बिल्कुलु ईंदो हुजे, अवां ॾे आवाज़ ईंदो हुजे। हलो अचे पियो अदा? हा हा, आवाज़ ईंदो हुजे, ईंदो हुजे। ॿियो ख़ैरु अदा? हा हा, सभु ख़ैरु हुजे, अवां ॾे ख़ैरु हुजे। अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ख़ैरु आहे। प्यारी भेण किथे आहे? अॼु यार हुनखे इहो बुखार थियो हुजे या मुंद अहिड़ी अचे थी हुजे जो छा ॿुधाई, हर 8 ॾींहं हुनजी तबियत ख़राबु हुजे। अल्लाह ख़ैरु कंदो, अल्लाह ख़ैरु कंदो। ॿियो ख़ैरु अदा? ॿियो सभु ख़ैरु। तव्हां ठीकु हुजो, चङा भला हुजो न? घोटकी वारा सभु ठीकु हुजनि? सभु बिल्कुलु ठीकु। इन करे तव्हां अचो न घोटकी, तव्हांखे वेलकम चवंदा अदा। हर वक़्तु दिलि चवंदी हुजे घोटकी ईंदो हुजे माण्हू, कचहरी कंदो हुजे, अवां सभिनी प्यारनि माण्हुनि सां मिलंदो हुजे माण्हू। बिल्कुलु, असां पाण प्यारा माण्हू, तव्हां पाण प्यारा माण्हू, करे अचो न, असां वेलकम तव्हांखे चऊं था अदा। मोहबतूं मिठड़ा, मोहबतूं। साल आबाद हुजो। कोई सॉन्ग ॿुधायो अदा अमन मुकुल जो? ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदो हुजे, वॾी महिरबानी, लख थोरा। सो इन सां गॾोगॾु जेका फिल्म मोकिलाणीअ जी ॻाल्हि कई हुजे त मेरांटी ते बाबा खे जेका असां फिल्म ॾेखारी हुजे, इहा बबन ऐं अब्दुल मजीद मुहाणे जी, उहो बि इन सां ई मिलंदड़ जुलंदड़ कहाणी हुजे पखियुनि ते। त जेके ॿाहिरियां पखी ईंदा हुजनि उहे हिते ईंदा हुजनि मच्छर ढंढ ते, पर उते पाणी खारो थी हुजे, ॿाड़ो थी हुजे, त मच्छी उहा न हुजे त मुहाणनि जी ज़िंदगी तब्दील थी वई हुजे। सो इहा सॼी फिल्म इन ते हुजे, पर उन एवार्ड माणियो हुजे। त अवां सभिनी सिंध वासियुनि खे मुबारक हुजनि, पूरे मुल्क वासियुनि खे मुबारक हुजनि। पर हलंदा हुजे हींअर कलाम ॾांहुं हलंदूं। सो अहमद मुगल जो आवाज़ु हुजे, मुंहिंजे अंगण ते आया आया ॾींहं ख़ुशीअ जा। इहो ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं।
हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन अव्हांखे पसंदि ईंदा हूंदा ऐं रंग अव्हांखे पसंदि इन जे करे बि ईंदा हुजनि जो हीअ मुंद अहिड़ी हुजे हिन मुंद में माण्हू रांदियूं खेॾी सघंदो हुजे सुठा खाधा खाई सघंदो हुजे माण्हू खेॾण में मसरूफ़ हुजनि कमु करण में मसरूफ़ हुजनि मज़दूरनि खे बि कमु कंदे सुठो लॻंदो हुजे इहा उन्हनि जी पसंदि जा मौसम हुजे हारी नारी जी पसंदि जा मौसम हुजे मुहाण जे लाइ पसंदि जी मौसम हुजे शागिर्दनि लाइ बि जेको हुजे रांदि खेॾणु सभिनि जे लाइ सो हीअ मुंद ऐं मौसम जेका हुजे उहा कमाल जी हुजे सो हिन मुंद ऐं मौसम खे सुहिणे नमूने ॾिसंदा हुजो ऐं सुहिणे नमूने पंहिंजी दिलि विंदराईंदा हुजो वण टिण पखी पखण सभु ॾिसो त कीअं न ख़ुशगवार माहौल में हुजनि इहो छाजे करे थियो हुजे त इहो पाणी हुजे आबहवा ज़बरदस्त थी वई हुजे गुलकारी थी कई वई हुजे वणकारी थी वई हुजे इन करे जेके सभु रंग हुजनि इहे निर्वार थी पिया हुजनि ऐं उन सां गॾोगॾु अव्हां बि इहो नंबर बि हलंदो हुजेव फ़ोन कॉल जो इन ते अव्हां शरीक थी सघंदा हुजो फ़ोन कॉल करे प्रोग्राम में शामिलु थी सघंदा हुजो शायदि फ़ोन हुजे हलो वालेकुम सलाम केरु बाबा कहिड़े शहर खां अयाज़ अली जाम खां साईं छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला तबियत सही हुजे साईं अव्हां ठीकु हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो वॾी महिरबानी हुजे अव्हां प्रोग्राम में शामिलु थिया जो शरीक थिया जो लख कुर्ब अव्हां जा सो माण्हू जेको बि हुजे जिते बि हुजे ऐं कहिड़े बि हाल में हुजे पर प्रोग्राम रामू राधा में ज़रूरु शरीक थींदो हुजे सो इहा हिकिड़ी हिन प्रोग्राम जी ख़ुशनसीबी सम्झूं या असांजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि जेका हुजे बसि असीं चवंदा आहियूं बालक वांगुरु थोरो असां बि खिली करे ॻाल्हाए करे खिली कुॾी करे ॻाल्हि कंदा हुजूं पंहिंजनि माण्हुनि जी इन करे अव्हांखे इहा सभु ॻाल्हियूं पसंदि ईंदियूं हुजनि ऐं अव्हां वरी फ़ोन कॉल ते शामिलु थींदा हुजो हाणे हेॾे बि असां वटि बि ईअं हुजे न मुंद ईअं मटी हुजे मां बि जहिड़ो हुजे सो ॿकरियुनि रिढुनि जे वाड़ जे पासे में बीठो हुजां सो अहिड़ा आवाज़ ईंदा हुजनि मुंद मटजण जा सो हाणे ईअं हुजे जहिड़ो वाड़ीअ जे विच में बीठो हुजां सो उन सां गॾोगॾु इहो नंबर जेको हलंदो हुजे अव्हां टीवी स्क्रीन ते इन ते फ़ोन कॉल ज़रूरु कंदा हुजो ऐं महिरान टीवी अव्हां किथे किथे ॾिसी रहिया हुजो किथे अव्हां वटि नसरियात न पुॼंदी हुजे त इहो बि ॿुधाईंदा हुजो दोस्तनि खे ॿुधाईंदा हुजो हेठि पटी में इहो सॼो जेको हुजे उनजो फ्रीक्वेंस जो जेको हुजे इहो लिखियलु हुजे सो इन ते अव्हां जेके बि केबल वारा ॿाहिरि हुजनि उहे ॿियनि दोस्तनि खे ॿुधाईंदा हुजनि रिसीवर खे जेको आहे सो उन में इहा फ्रीक्वेंसी विझंदा हुजनि डिश वारा जेके हुजनि उहे पंहिंजी तयारी कंदा हुजनि इन आधार पोइ किथे किथे नसरियात जो मसइलो हुजे त असांखे अव्हां ज़रूरु आगाह कंदा हुजो त असां अव्हां सां राब्तो ज़रूरु जोड़ींदा हुजूं मुख़्तलिफ़ प्रोग्राम में बि अव्हां फ़ोन करे शामिलु थी करे इहा ॻाल्हि करे सघंदा हुजो पर हुन सां गॾोगॾु अॼु शागिर्दनि लाइ हिकिड़ी ॿी मां ऐं सौर रखंदड़ भाइरनि लाइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि नई खणी आयो जा ॾिसो जदीद क़िस्म जा कम जिदत छा हुजे ऐं जिदत छा मां थींदी हुजे उहा असीली अव्हां जे अखियुनि जे साम्हूं उहे शयूं घुमंदे फिरंदे नज़र ईंदियूं हुजनि ऐं उन मां जदीद छा हाणे हे काठी हुजे अव्हांखे ॿुधाईंदो वञे हे काठी हुजे असांजे सिंध जी हाणे उन मां हे कुर्सी कीअं ठाही हुजनि हे हाला जूं कुर्सियूं हुजनि वरी हिन में रंग कीअं भरिया हुजनि हिकिड़ी काठी हुजे हिकिड़ो थुड़ो हुजे उन मां ही कहिड़ा न सुहिणे नमूने ठाहिया हुजनि ईअं अव्हां ॾिसो त हे काना हुजनि इनखे रंग भरे हिकिड़ी टेबल ठाही हुजे हीअ ॾाहनि जो कमु हुजे अकाबरनि जो कमु हुजे ईअं अव्हां ॾिसो त हे कपिड़ो ठाहियो हुजे असांजे माण्हुनि अॻुवाट जॾहिं अञा माण्हुनि लिबास पहिरण न सिखियो हुजे त हितां जा माण्हू हाणे हे ॾिसो काननि मां ठही हुजे चौरो ठही हुजे हिन में रंग भरियल हुजनि ईअं हे टेबल ठहियलु हुजे ईअं अव्हां ॾिसो त हे आखेरो बि ठहियलु हुजे ईअं अव्हां ॾिसो हीअ शयूं ठहनि हीअ सभु शयूं हीअ छबियूं हीअ दॿकियूं हे व्यंजणा इहे सभु ठाहे पर जेके वरी साइनसी कमु कनि उहे छा कंदा हुजनि उहे वरी साइनस लाइ आसानी कंदा हुजनि पोइ ॾिसो त हे जेको हुजे टीवीअ जी दुनिया हुजे जंहिंखे मीडिया चवंदा हुजनि ड्रामा जी दुनिया हुजे
पोइ उन में ॾिसो त गाना हुजनि, फिल्मूं हुजनि। अॻे जेको हुजे गाॾीअ में वेही हीअं कैमरा खणी हमरा हिकिड़ो सॼो गाॾीअ में काबू, पोइ वरी हीअं फिरंदो हुजे, सॼो हीअं फिरंदो हुजे, हुन ॿिए माण्हू खे फेराईंदो हुजे। पर पोइ हुननि ॾिठो त इहो यार केसि ताईं थींदो हुजे। हिकिड़ा वरी कैमरामैन चढ़ी वेंदा हुजनि मथे वण ते, पोइ वरी उतां वञी हीअं भरींदा हुजनि, हेठि सभु माण्हू नज़र ईंदा हुजनि। उन खां पोइ ड्रोन अची वियो हुजे, उहो ॾिसो सभु खे ॾेखारींदो हुजे। पर उन खां अॻु ई जेका हक़ीक़त हुजे उहो एॾो कैमरामैन जे लाइ, ॿियनि जे लाइ मुश्किल हुजे। हू गाॾीअ में हलंदे 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 कॾहिं थिड़ी पवंदा हुजनि, कॾहिं किरी पवंदा हुजनि, हुनखे धकु लॻंदो हुजे, कॾहिं नुक़सानु थी पवंदो हुजे। पर कॾहिं कॾहिं वण में जेके ख़ौफ़नाक ड्रामा ठाहींदा हुजनि, उहा वण जे विच मां जॾहिं हीअं मूवी वञे न हीअं भरण लाइ, त उहे उन्हनि खे ॿ खे जेको आहे विचां कपींदा हुजनि। पोइ स्पीड में जॾहिं ईंदा हुजनि त उहे हिनखे छिकींदा हुजनि। पोइ हिकिड़ो दफ़ो मूं ॾिठो हुजे त जिन छिकियो हुजे उनजो रसो हथ मां वियो हुजे निकिरी। हाणे रसो जॾहिं निकिरी वियो हुजे, अञा मस जेको मूवी वारो उते हीअं पहुतो हुजे त वापसि आयो हुजे, हुनजा कुल्हा वुल्हा वठिजी विया हुजनि, कैमरा हेठि किरी पई हुजे। सम्झो त केॾो हीउ बि मुश्किल कमु हुजे, हीउ बि जान जोखे वारो कमु हुजे। कॾहिं कॾहिं ॾिसो त फिल्मूं बणाईंदा हुजनि, गाॾीअ जे मथां हीअं करे हीअं बुल ॾेई वञी किरंदा हुजनि। हिकिड़ा माण्हू त वरी ॾिसनि अॼुकल्ह ॾेखारींदा हुजनि गाॾियूं नंढियूं नंढियूं उहे कीअं हलाईंदा हुजनि। पर जेके असुलु जेके कंदा हुजनि उन में कमु, उन्हनि खे धक लॻा हुजनि, उन्हनि जूं जानियूं आयूं हुजनि, उन केतिरा ई पंहिंजूं जानियूं ॾेयो वेठा हुजनि, वॾियुनि वॾियुनि बिल्डिंगुनि तां बुल ॾींदा हुजनि। माना इहे बि मुश्किल कमु हुजनि। पोइ हुननि कहिड़ी वरी साइंसदान तरक़ी कई हुजे त कैमरामैन खे जेका हुजे उहो शादियूं मुरादियूं ॿियो गाॾियूं ड्रामा बणाइनि, कलाम बणाइनि। उन में आसानी कहिड़ी हुजे। घर में असांजा बालक बि ॾिसो त कुकड़ पालींदा हुजनि, ऐं कुकड़ियूं असां वटि जेके हुजनि घर में, पोइ हिन में हुननि उन ते नज़र रखी हुजे त कैमरा ईअं हुजे जीअं कुकड़ हलंदी हुजे, कैमरा जेका लुॾंदी बि न हुजे, उहा कुकड़ कीअं हलंदी हुजे, उनजे कंध में जेका हुजे इहा मालिक साईं कीअं इहा हिकमत रखी हुजे। उन आधार इहो हाणे जंहिंखे जबल न उहो गिबल चवंदा हुजनि, हो इहो गिबल जेको हुजे इहो ठहियो हुजे, इन में कैमरे में हीअं हुजे, पोइ इहो सॼो माण्हू खणंदो ईअं भॼंदो वतंदो हुजे, भॼंदो वतंदो हुजे। हाणे उनखे उनजो कमु छा हुजे। हाणे हे कुर्सी हुजे, हाणे हूअं माण्हूअ खे चवंदा हुआ हेॾे मुंहुं कंदो हुजे, हाणे इहो खणियो हुजे इहो गंबल, हाणे हिन गंबल खे हीअं खणी घुमाए 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 हीअं रखंदा हुजनि। पोइ उन मां साइंसदान चयो हुजे त हाणे इन मां इहो ख़्यालु कंहिंखां वठंदा हुजूं, इहो ख़्यालु वरितो हुजनि कुकड़ खां। त ॿियनि पखियुनि में, ॿियनि परंदनि में ऐं ॿियनि जानवरनि में त मालिक साईं ॻिचीअ में हिकमत रखी हुजे, पर कुकड़ जे ॻिचीअ में वधीक हिकमत रखी हुजे। कुकड़ हीअं कंदो हुजे पर उहो कंधु हुनजो सही हुजे, उहो जेतिरो बि लुॾंदो लमंदो हुजे पर हुनजे ॻिचीअ खे कुझु न थींदो हुजे। हिननि इहो फ़ैसिलो कयो हुजे। पोइ कुकड़ जे ॻिचीअ में कैमरा ॿधी उनखे ईअं हलायो हुजनि त कुकड़ कीअं वेंदो हुजे, हिन ते तजुर्बा कया हुजनि। पोइ उन कुकड़ जी हलणीअ ते उनजे ॻिचीअ में कैमरा विझी ओड़ो इहो गंबल ठाहियो हुजनि। सो हाणे इहो गंबल जेको हुजे इहो नौजवान खयों वतंदा हुजनि, कैमरामैन इहे खयों वतंदा हुजनि, पोइ उहे फिल्मूं बणाइनि, शादियूं मुरादियूं कंदा हुजनि। हथ में हीअं हुजे इहो गंबल खयों ईअं घुमंदा वतंदा हुजनि, हेॾे भॼंदा वतंदा हुजनि, हेॾे भॼंदा वतंदा हुजनि, माना इहो हलंदो हुजे। त साइंस कुकड़ मां, साइंसदान कुकड़ जे खे नज़र में रखे करे, उनजे ॻिचीअ खे नज़र में रखंदे करे उन ॾिठो त हीउ कमु जेको हुजे इहो आम हुजे, तकलीफ़ उन मालिक जी हुजे, पर साइंसदान उन मां पिराईंदो हुजे। तव्हां पोइ कुदरत खे कीअं ॾिसंदा हुजो, हक़ीक़तुनि खे कीअं ॾिसंदा हुजो। कल्ह हिकिड़े ईअं ॾिसंदो हुजां, चवंदा हुआ न कराची में हिकिड़े हंधि इहो थोरो खोटियो हुजनि, चयो भाई त सोन जा ज़रा मिलंदा हुजनि, सभु माण्हू गाॾियूं काहे अचे उते पुॼी विया हुजनि, अचे खोट शहर जा माण्हू उहा चवंदा हुजनि भाई मज़दूरी असांखे न ईंदी हुजे, कोॾर वहाइण कोन ईंदी हुजे, ज़मीन खोटण कीअं ईंदी हुजे, उते अचे हुननि खोटाई शुरू कई हुजे त हितां सोन जा ज़रा लभंदा हुजनि। पर हिन साइंसदान कमाल कयो हुजे सच में। ऐं इहा कैमरामैननि लाइ, मीडिया लाइ त वॾी आसानी हुजे
शादी मुरादियुनि में हू वेंदा हुजनि कैमरामैन उन्हनि खे अॻे ॾाढी ॾुखियाई थींदी हुजे हथ ते हलंदा हुजनि पर हाणे इहा कुकड़ मां हुननि तरक़ी करे कुकड़ जी ॻीचीअ मां कुकड़ जे हलण मां हुननि इहो गंबल ठाहियो हुजे सो इहो गंबल अवां ॾिसंदा हुजो ऐं हिन साइंसदान खे सलाम हुजे जंहिं कोशिशि वरिती हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़ो नओं कलाम हुजे तोसां मुंहिंजी सुणा साईं वो रहजी अचे सचल साईं जा ॿोल हुजनि ऐं महिराण टीवी स्टूडियो जी इहा पेशकश हुजे इहा ॾिसंदा हुजो उनखां पोइ वरी ख़बरूं हुजनि ख़बरुनि खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं तव्हांजी ख़िदमत में खोड़ सारियूं ॻाल्हियूं रखंदो हुजां ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलिका चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामूराधा में अव्हां ख़बरूं ॾिठियूं हुजनि ख़बरुनि खां पोइ अव्हां वापसि अची विया हुजो असां वापसि अची विया हुजूं पर कॾहिं कॾहिं ख़बरुनि वारे स्टूडियो में जेको हुजे सो असांजा जेके ख़बरुनि पढ़ण वारा हुजनि न्याणियूं सो अरबी हिकिड़े चैनल ते जेको हुजे सो न्याणी ख़बरूं पढ़ंदी हुजे उहा जेका उनखे वरी अंग्रेज़ न्यूज़ एंकर चवंदा हुजनि उहा ख़बरूं पढ़ंदी हुजे ओचितो जेको हुजे स्टूडियो में को अची वियो हुजे हाणे हुन जूं ख़बरूं सभु हुजनि लाइव दुनिया ॾिसंदी हुजे हुनजो को ॾिठो हुजे त हुनखां रड़ निकिरी हुजे हुनखां रड़ निकिरी हुजे पना बना इहे सॼा जेके हुजनि उहे विया हुजनि टिड़ी पोइ वरी कोई जॾहिं वरी पंहिंजो रस्तो वापसि वरितो हुजे त हुन चयो हुजे त माफ़ु कजो जेको हुजे को अची हुजे स्टूडियो में इन जे करे मां हुनखां छिरकी वई हुजां वरी उतां खां हुन पंहिंजूं ख़बरूं शुरू कयूं हुजनि त केॾी न हक़ीक़त पसंदाना ज़िंदगी हुजे हिन बि मीडिया जी हुजे पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे या वठंदा हुजूं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दरगाह सकी जाम दाता रखा हाफ़िज़ परवेज़ रीतियूं हाफ़िज़ छा हाल हुजे ठीकु हुजी चङो भलो तबियतूं ॿाहिरि हुजनि अल्हम्दुलिल्लाह रामण गावां जूं दुआऊं ऐं अव्हां ख़ुशि आहियो कुल्फियूं ख़ुशि आहे सभु ख़ैरु लॻो पियो हुजे अव्हां ॾे ख़ैरु हुजे मुंद मौसम सही हुजे ऐं सॼो कुटुंब ठीकु हुजे भाउ बि ठीकु हुजे अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ुशि आहिनि मौसम बि तमामु बहितरीनु लॻो पियो आहे हाणे मच्छरनि जो आज़ार बि घटि थी वियो आहे वाह 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 प्रोग्राम खे ॿुधंदो हुजी कीअं लॻंदो हुजे बिल्कुलु मां तव्हांजो प्रोग्राम ॿुधां पियो ऐं वरी काल बि इलाही देरि खां लॻायां पियो काल मिली वई हाणे ख़ुशी थिए वाह वाह प्रोग्राम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुजनि अॼोकियूं जी जी प्रोग्राम तमामु बहितरीनु हर हफ़्ते ॿई प्रोग्राम जो इंतज़ारु हूंदो आहे त उथी हूंदा आहियूं सुबुह थिए वरी रामण प्रोग्राम करे असां ॿुधूं भई शाम जो थियूं वाह 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 पोइ सभिनी दोस्तनि खे सलाम बि ॾींदो हुजी ऐं सभिनी जो ख़्यालु बि रखंदो हुजी ऐं ईअं फ़ोन कॉल कंदो हुजी त मूंखे ॾाढी ख़ुशी हाफ़िज़ मोहम्मद मिठल पवर दरगाह गाजी शाह खां आयो आहे कल्ह महिमान थी उहो तव्हांखे सलाम थिए पियो साईं वालेकुम सलाम हाफ़िज़ खे मुंहिंजा बि सलाम हुजनि हा तव्हांखे वालेकुम सलाम चए पियो ऐं मां मुमताज़ थी तव्हांखे सलाम चए साईं वालेकुम सलाम हुनखे मामा खे बि सलाम हुजनि हा भाऊअ खे तव्हां ख़ुशि हूंदो आबाद न पूरी टीम तव्हांजी ख़ुशि हूंदी वॾी महिरबानी लख थोरा हे हाफ़िज़ जेके हुजे सो हाणे आउं कीअं चाहियो त सॼो कुदरत वारे जो कमाल हुजे माण्हू कॾहिं कॾहिं पंहिंजे सिहत जो ख़्यालु न रखंदा हुजनि त पंहिंजो नूर बि विञाए वेहंदा हुजनि माण्हू पंहिंजे सिहत जो ख़्यालु न रखंदा हुजनि त पंहिंजा इहे क़ीमती उज़वा विञाए वेही रहंदा हुजनि माण्हू पंहिंजो पाण सां प्यारु न कंदो हुजे त हीअ एॾी ख़ूबसूरत जेका मालिक ज़िंदगी ॾिनी हुजे न उन में बि केतिरियूं ॾुखियाइयूं अची वेंदियूं हुजनि माण्हू नाचाक थी पवंदो हुजे माण्हू बेसब्रीअ में ॾिसो त ड्राइविंग कंदा हुजनि ड्राइवर ॿाहिरि हुजनि नुक़सानु कंदा हुजनि खट ते अची वेंदा हुजनि ॿिया के मासूम हुजनि उहे खट ते अची वेंदा हुजनि अस्पतालुनि में हुजनि त ज़िंदगीअ में पंहिंजो पाण सां बि प्यारु कंदा हुजो जज़्बनि वारियूं ॻाल्हियूं न कंदा हुजो जज़्बाती एतिरे हदि न थींदा हुजो त तव्हां गाॾीअ ते ड्राइव कंदा हुजो केतिरियूं जानियूं सां गॾु हुजनि जज़्बा पर अखियुनि जो नूर बि केतिरा माण्हू विञाए वेही रहिया हुजनि
हुनखे इहो लॻो हुजे त इहो कुझु न हुजे कुझु न हुजे, पर हे हाफ़िज़ हुजे, हे बि असांजी ॻाल्हि दिलि सां ॿुधंदो हुजे, असांखे ॾिसी त न सघंदो हुजे पर हुन सां गॾोगॾु एतिरो प्यारु हू कंदो हुजे। हुन टीवी मां वरी रेडियो ठाहे छॾियो हुजे, पोइ हुन में आवाज़ु असांजो ॿुधंदो हुजे, वरी शामिलु थींदो हुजे, पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे वठंदा हुजूं। हलो, वालेकुम सलाम हुजे बाबा, केरु कहिड़े शहर खां? कराची मां असद पियो ॻाल्हायां। कराची मां असद सदर मां ॻाल्हाईंदो हुजे? हा हा, सदर वारो असद। बाबा छा हाल हुजे? ठीकु हुजी, चङो भलो हुजी? हा उन ॾींहुं फ़ोन कई हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। हलो, तव्हां ख़ुशि? हा हा, बिल्कुलु चाक बि, ख़ुशि बि, ताज़ो बि, तवानो बि लॻो बीठो हुजां। अवां ॿुधाईंदा हुजो सदर ख़ुशि हुजे, घर वारा अम्मा बाबा सभु ठीकु हुजनि? हा प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो? प्रोग्राम तव्हांजो भलो आहे? प्रोग्राम भलो आहे असांजो, पर अव्हां बि भला हुजो, वरी कराची सदर में वेही फ़ोन कॉल कंदो हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुजे। हलो, हलो जी जी बाबा, सभिनी खे सलाम बचड़ा, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। मां गुज़िरियल आचर ते बि तुंहिंजी ॻाल्हि कई हुजे त नंढड़े मूंखे फ़ोन कई हुजे, कराची सदर मां वेही प्रोग्राम खे ॾिसी मूंखे फ़ोन कई हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। असद नालो हुजे ई न? हा हा, असद असद हुजे। असद कहिड़े क्लास में पढ़ंदो हुजे? चौथे में। चौथे में पढ़ंदो हुजे। उते कहिड़ो स्कूल हुजे कराचीअ में? कराची। हलो, हलो असद स्कूल जो नालो त ॿुधाईंदो हुजी न? नाले जी परवर है न। हो, असद रुगो पढ़ंदो हुजे, बाक़ी स्कूल जे बोरंट खे कोन ॾिसंदो हुजे, ईअं? हा न? हा, असद खे रुगो बसि खणी वञी दरवाज़े ते लाहींदा हुजो त क्लास में भॼंदो हुजे बसि। सभिनी खे सलाम बाबा। असद वॾी महिरबानी हुजे। हीअ असद हुजे, हीअ असद हुजे, हिन कराची खां फ़ोन कई हुजे। असद ॾाढो भलड़ो बालक हुजे ऐं मुंहिंजो इहो भाइटियो हुजे, ऐं हुनजे अमड़ खे, हुनजे बाबा खे अवां सभिनी खे सलाम। तव्हां फ़ोन जो इहो नंबर मिलाए करे असद खे ॾींदा हुजो, ऐं असद पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदो हुजे, प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे, वेही असांजूं ॻाल्हियूं ॿुधंदो हुजे। इहो कमाल हुजे, इहा तरबियत हुजे, इहो वालदेन जो जेको हुजे न, इहो कमाल हुजे। सो वॾी महिरबानी बाबला अवां जी। हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे गीत ॾांहुं। सो शाज़ा ख़ुश्क जे आवाज़ में अॼु वरी सोचींदा हुजूं को भलोड़ गीत हलाईंदा हुजूं, दान पदाना। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचां, अञा अव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं। भली कार भली करे आया, जी आया नू पखेर आगले, जहाँ जहाँ बैठे हैं आप सबको सिक भरया सलाम है। इस गरीब रामू बागड़ी का एक फोन कॉल है। हलो, वालेकुम सलाम मुझे अदा, केर कड़े शहर का था? मंजूर साल नौशरो फेरोज। छाल हो ज्यादा ठीक हो जो, चंगा भला? सब खैर लगो पियो हुजे। प्रोग्राम के ॾिसंदा हुजो, अॼु आचर जो ॾींहुं हुजे, कीअं रंगल? वाह वाह, इहो दिलि ख़ुशि कहिड़ी ॻाल्हि जे करे थी हुजे त या सुबुह सां वंड त कंदो हुजे, सुबुह सां दिलि ख़ुशि थी वई हुजे? हाओ टीवी ते अञा हाणे अची वेठा जी प्रेस थी करे तव्हांजो प्रोग्राम लॻो पियो वठण सां महिरबानी टीवी हलाए थी तव्हांजो प्रोग्राम लॻो पियो। वाह 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 वाह, इते रखे इते रखे। पोइ इहो प्रोग्राम केबल ते ॾिसंदो, डिश ते ॾिसंदो हुजे? टीवी ते, केबल ते ॾिसंदो हुजे। जी जी जी। वाह वाह, माना इहो नौशहर शहर में? जी
जी सर नौशहर शहर नौशहर वासियुनि खे सभिनि खे सलाम ऐं कल्होड़ा स्टेशन वारनि खे सलाम ऐं सुहिणे शहर पडीदन वारे खे सलाम। वालेकुम अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी, लख थोरा हुजनि। अधे जी फोन में अलाए इहो गोड़ हुजे, अलाए इहो ज़ीशान जे हथ में इहो गोड़ गमसा न हुजनि, इनखे त ॻोल्हे ॾींदा हुजो। सो हेॾां वरी हेॾां मूंसां बि सुबुह जो अहिड़ा हमराह गॾु हुजनि जो इन्हनि खे सुबुह जो रोज़ चवां त सिंधु दरिया ते वठी वेंदो हुजां ऐं इहो अब्दुल मजीद जेको मोहाणो हुजे इन जे हवाले कंदो हुजनि ऐं पोइ उनखे टुबियूं ॼाराए दरिया में बबन वांगुरु पोइ वरी हेॾे वठी ईंदो हुजां त हमरा हे मुद मटी हुजे न, पोइ हमरा हिते बि जड़ा न अध खां घणा हिते सफ़ा सोढ़ा लॻा पिया जहिड़ो जनवरी अची वियो हुजे। सो हिते बि अहिड़ा मूंसां हमरा भला भला गॾु हुजनि। मौसम जो बि असरु थींदो हुजे। इन मौसम में हिकिड़ो त असांजो हमरा कुकुड़ थी वियो हुजे, उनखे खुॾीअ जा हवाले करे छॾियो हुजे। उहो जेको खुदन हुजे इहो इक़बाल हुजे असांजो, उनखे त हिन मौसम अहिड़ो कयो हुजे त हीअं लॻो पियो हुजे वीचारो जहिड़ो को हाणे असां जंग मां हुनखे वठी आया हुजूं, फसाया हुजूं। सो उनजो अहिड़ो हाल थी वियो हुजे। सो मौसम में पंहिंजो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो, पंहिंजी सिहत जो, पंहिंजी तबियत जो। जेतिरो अव्हां मोबिलियल सां, ॾोकड़ सां, दुनियादारीअ सां प्यारु कंदा हुजो, एतिरो पाण सां प्यारु कंदा हुजो। जीउ ख़ुशि, जहान ख़ुशि। अव्हां ख़ुशि सम्झो दुनिया ख़ुशि, अव्हां ना ख़ुशि अव्हां जे लाइ ॼण दुनिया सॼी ना ख़ुशि हुजे। सो अव्हां पाण खे ख़ुशि रखंदा हुजो, पर जेके ॾुखिया हुजनि, जेके ॾुख में वरितल हुजनि, उनजो ख़्यालु ज़रूरु कंदा हुजो। हीअ मौसम अहिड़ी अचे त जेके चवंदा हुजनि असां सुठा कम करणु खपंदा हुजनि, उन्हनि खे इहे सुठा कम करणु खपंदा हुजनि त स्कूल जो बालक को हुजे, स्कूल वेंदो हुजे, उन वटि बूट न हुजे वठी ॾींदा हुजोसि, को कोट न हुजेसि वठी ॾींदा हुजोसि। ऐं वाट वेंदे किथे ॾिसो त कंहिंखे कंबल, कंहिंखे सवड़, कंहिंखे कीअं, इहो हाणे खां ई जेका हुजे किरत इहा करे छॾींदा हुजो त जेके ग़रीब ॾुखिया हुजनि उहे करे वठंदा हुजनि। पर जेके मालवंद माण्हू हुजनि उहे पंहिंजे जानवर लाइ छपरा अपरा अहिड़ा ॾींदा हुजो जो माल खे सीअ खां बचाईंदा हुजो। ऐं ॾिसां दुनिया में अब माल जो वॾो मान हुजे, सच पुछो मूंखे ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं हुजनि। असांजा माण्हू इहे ॿ ढोर इहे बि खपा, ॿ ढोर खपा, पोइ सॼो ॾींहुं बसि रामले वांगुरु पायो या अछी कमीज़ ऐं कुल्हे ते पोतड़ो, मथे ते पटको या टोपीअ, बसि पोइ सॼो ॾींहुं असां जेको हुजे दुनिया जूं ख़बरूं कयूं त फलाणे छा चयो हुजे, फलाणे कहिड़ी ॻाल्हि कई हुजे, फलाणे सां कंहिं छा कयो हुजे। पोइ उन में असां 8-10 सिगरेट पी वेंदा हुजूं, 20 खनि चांहियूं पी वेंदा हुजूं, 4 खनि फिल्मूं ॾिसी वेंदा हुजूं ऐं पोइ असांजो सॼो ॾींहुं ईअं गुज़री वेंदो हुजे। मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन, बिडाए साईं चए, मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन, तिन जो सराफन अण तोरियो ई अघायो। सो मोहबत में तकलीफ़ हुजे, मोहबत जी आधार जीअं महिनत कंदा हुजो। जे चवंदा मोहबत में को आसान कमु न हुजे, उहे जेके ॾाह हुजनि, सालिक हुजनि, उहो कीअं रिझायो हुजे, कीअं राणे खे रिझायो हुजे, कीअं परचायो हुजे, उहा उन्हनि खे ख़बर हुजे। झंग मोह कंदा हुजनि त सालनि जा साल गुज़री विया हुजनि। अवां पढ़ंदा हुजो भिट जा बेत त लतीफ़ साईं खे पंहिंजा वालिद साहिब ॻोल्हींदा हुजनि त वारी वरी वई हुजे। हे पोइ छा चवंदा हुजनि त पई खणे साह पसण कारण पिरीअ जे, त मोहबत में रंढा रोड़ा जिन, तिन जो सराफन अण तोरियो अघायो। तव्हां कहिड़ो बि ॾुखियो कमु हुजे उनखे मोहबत सां कंदा हुजो, थी वेंदो हुजे। मंज़िल केॾी ॾुखी हुजे उहा थी वेंदी हुजे, पर उनखे मोहबत वारी अख सां ॾिसंदा। बाक़ी चवंदा हुजो जीअं असीं चवंदा आहियूं भाई इहो चवंदा हल बा इहो बुंड बा गरो हुजे, हिनखे केरु खणंदो हुजे। पर खणण वारा जेके हुजनि अकेले बि हीअं भाकुर हणी ऐं पंहिंजी ज़ोर आज़माई पंहिंजो पाण में बल सम्झंदा हुजनि ऐं खणी हिन करे बीह रहंदा हुजनि ऐं शान ऐं मान सां पंहिंजो पाण खे सुरखुरू कंदा हुजनि। अॻे नार हुजनि, मां नार बि ॾिठा हुजनि त नार कीअं उठ हुन में वहंदो हुजे, पोइ कीअं नेसर मां पाणी ईंदो हुजे ऐं कीअं लोटियूं भरिजी ईंदियूं हुजनि, उठ जा अखियूं ॿधल हुजनि। कहिड़ो त हसीन दौर सिंध जो हुजे।
सच पुछो सेई जोभन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सेई जोभन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहरे उहे माण्हू ई विया हलिया हुजनि ॾुख थींदो हुजे सच पुछो ॾुख थींदो हुजे दिलि चवंदी हुजे त उन्हनि खे सारे कीअं सारींदो हुजे माण्हू पोइ भिटाई जो बेत हुजे जीअं त कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मूं कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मूं जे तो सजण सारिया से वस न आहिनि मूं जॾहिं कॾहिं तूं थो अण ॾिठा आरा करी उहे कहिड़ा माण्हू हुजनि उहे नार वहंदा हुजनि नंढड़ियूं ॿारियूं हुजनि ऐं उहो लोटियुनि मां पाणी ईंदो हुजे उहो कीअं पाणी निकिरंदो हुजे इहो एॾो खूह हुजे इन मां हिकिड़ो माण्हू इहो खूह मां हेठां कोॾर सां लपो हणी हिन उछलाए त कंधीअ ते अचे पवंदो हुजे यार उन में माल लाहिणी हुजे त अकेलो माण्हू हेठि लही वेंदो हुजे उन में बेल लाहिणी हुजे जेका हीअं हेठि त माण्हू हेठि हलियो पर एॾा ॾाह माण्हू हुजनि जॾहिं पाणी हेठां निकिरण वारो हुजे त हीअं फाट खाईंदी हुजे ज़मीन त के त जानियूं उन में हलियूं वेंदियूं हुजनि पंहिंजी जान ॾेई वेहंदा हुजनि पोइ माल बि लाहींदा हुजनि लपो बि उछलाईंदा हुजनि देग जेका हुजे उहा चक में खणंदा हुजनि इहो उन वक़्तु पंहिंजी ताक़त ऐं पंहिंजी दया ऐं पंहिंजो पाण में जेका हुजे उन धरतीअ सां इन मिटीअ सां इन नार सां इन पाणीअ सां जेका हुनजी दिलि हुजे उन में सचाई हुजे त उन मालिक बि हुननि जा बेड़ा पार कया सो हाणे वरी हलंदा हुजूं भला अहिड़ो ई हिकिड़ो कलाम अव्हांखे ॾेखारींदो हुजां छो अॼु जीअं इहो मोकलाणी फिल्म ॾिठी हुजे मां सो माण्हुनि जे लाइ वरी अहिड़ो हिकिड़ो ॿेड़ीअ में गीत हुजे ॿेड़ीअ वारा दाद मोहाणा ओ लाल ते थी वञा हाय हाय भगंती नवाणीअ जो इहो गीत हुजे ऐं छा त हुन जा ॿोल हुजनि इन्हनि सभिनी जेके हुजनि मंछर वारा मुहाणा हुजनि सिंधूअ ते रहंदड़ मुहाणा हुजनि कंधीअ ते ॿेड़ियुनि में जेके ॿेड़ाइता वेठा हुजनि समुंड में हुजो जिते जिते अव्हां ॾिसंदा हुजो अव्हां जे नाले हुजे मूंखे अव्हां ते फ़ख़्रु हुजे ॾिसंदा हुजो हाय हाय हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा मेहरान टीवी तां अव्हां ॾिसी रहिया हुजो ऐं ॾे हुजो परॾे हुजो जिते जिते हुजो अव्हां मोहबतुनि सां रहंदा हुजो ऐं मोहबतूं अव्हांजो जेके हुजनि मुंतज़र हुजनि उहे तॾहिं थींदियूं हुजनि जॾहिं अव्हां साइंसी कमनि में अॻियां हुजो तालीम में भाईचारे में हिक ॿिए खे अॻिते वधाइण में पोइ अव्हांखे ज़िंदगी ॾाढो मज़ो ॾींदी हुजे अमुन जी ॻाल्हि भाईचारे जी ॻाल्हि पर जीअं अॼु दुनिया में जेको हुजे हीअ मुंद अहिड़ी ईंदी हुजे सियारो थधि पोइ कहिड़ी बि उमिरि जो माण्हू हुजे पर ख़ासि करे वॾड़नि खे जेको हुजे हे हॾनि में जोड़नि जो जेको सूरु हुजे न इन्हनि खे जोड़नि जो हॾनि जो जेको हुजे अॼु दुनिया में आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो हुजे त इहो हॾ गुॾ में जेको सूरु थींदो हुजे न इनखे जोड़ण जे लाइ हाणे इन जे लाइ पंधु करण बि ज़रूरी हुजे ऐं माण्हू सिहत जो जॾहिं ख़्यालु न कंदो हुजे पोइ इन्हनि जोड़नि में हिते सूरु थींदो हुजे असां उहे खाधा न खाईंदा हुजूं उहे भाॼियूं न खाईंदा हुजूं पोइ उहे हॾियुनि जी उहे मिखूं उहे ख़तमु थी वेंदियूं हुजनि पोइ जान अव्हांजी ॾाढी ॾुखी थी पवंदी छो दुनिया में अॼु इहो हॾियुनि जो ॾींहुं मल्हाए थो वञे हॾनि जे जोड़नि जो ॾींहुं मल्हाए थो वञे पर हिकिड़ी फ़ोन कॉल बि आहे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था छा हाल हुजे दा ठीकु हुजी चङो भलो गीत ज़रूरु ॿुधाईंदा हुजो पर प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो वाह 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 पोइ इहो डिस ते ॾिसो केबल ते ॾिसंदा हुजो टीवी डिश ते हलंदी हुजे या ईअं कीअं हलंदी केबल ते इहो शहर कहिड़ो हुजे अव्हांजो हैदराबाद शहर में वेठा हुजो इहो कहिड़े पासे वेठा हुजो अव्हां कासमाबाद में माना उते ॾिसंदा हुजो ज़रूरु तव्हांखे गीत तव्हांखे सुहिणो ॾेखारींदा हुजूं हाज़िर हाज़िर मोहबतूं अव्हां जूं लख थोरा भाउ कासमाबाद हैदराबाद मां ॻाल्हि कयो
छो त वरी असांखे वरी सभु चवंदा हुजनि दादा इहो नई जेका इहा फ्रीक्वेंसी आई हुजे मेहरान टीवी जी या कहिड़ी हुजे असां वटि न हलंदो हुजे नियापो कंदा हुजनि वरी मैसेज कंदा हुजनि फ़ोन कॉल इन करे अवां सभु बि रहनुमाई कंदा हुजो त ॿुधाईंदा किथां ॾिसंदा हुजूं कीअं ॾिसंदा हुजूं केबल ते छो त कॾहिं कॾहिं इहो वरी साइनस ई कम अहिड़ा हुजनि त इन्हनि जा बि मुद्दा थींदा हुजनि जीअं अबा असां चओ त अबा मकादो हुजे पोइ ॿियूं शयूं हुजनि अबा असां 25 में खणूं त वरी 31 में ख़तमु ईअं वरी वाही दुनिया में जेके हीअ हवा जे आधार जेके शयूं हलंदियूं हुजनि इन्हनि जी बि हिकिड़ी ज़िंदगी थींदी हुजे वरी उन्हनि जी नई ज़िंदगी ठाहींदा हुजनि हवा जे आधार साइनसी कमु इहे ॾिसो साइनसी हाणे हितां कमेरा में हीअं मुंहिंजो हीअं फोटूं भरे सॼी दुनिया में हलाईंदा हुजनि माना पोइ मूं सम्झो भाउ हे वॾो ॾुखो कमु हुजे पोइ मूंखे बि ओढ़ो रहणो पवंदो हुजे ऐं सुबुह जो हितां सवेर उथी करे वेही रहंदो हुजां हीअ बि अहिड़ा हुजनि हीअ बि उहा ॿोड़ी फौज हुजे जेका हीअ बि जेके सुबुह सां कमेरा में न इहे बि दूरबनियूं खणी सुबुह जो अचे सरुका रामला मूं चयो भाउ उथियो वेठो हुजां रामला पासो करा असांखे पंहिंजा थंभा लॻाईंदा हुजूं ऐं मूवियूं लॻाईंदा मूं चयो भाउ लॻाए छॾींदा हुजोसि हाणे असां अहिड़ा थी विया हुजूं हीअ बि सॾु करे अचे पंहिंजा थंभा लॻाईंदा मूवियूं लॻाईंदा हुजनि ऐं ॾाढा पटका वटका ॿधी वरी हीअं ठक बाइक त पढ़ा हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा नूर अली चांग वरी मथां प्यासी तखल सां मूं चयो अलाए पाणी यको महीनो खनि न पीतो हुजे अलाए छा हा यार तबियत हिन मुंद में सही हुजे कोशिशि कई हुजे त पंहिंजी तबियत सां प्यारु करणु खपंदो हुजे हाणे तूं त इहे बादाम अखरोट किशमिश खाईंदो हुजे असां फ़क़ीर कहिड़ा आणींदा हुजूं आवाज़ हाणे हा शेर ॿुधाईंदो हुजे आंख से दूर न हो दिल से उतर जाएगा आओ आंख से दूर न हो दिल से उतर जाएगा वक्त का क्या है गुजरता है गुजर ही जाएगा मगर थोड़ा उसमें अपना भी ध्यान धरो ऐसे वक्त कैसे गुजर जाएगा सुस्ती में क्यों गुजार दे भाई वक्त को सुस्ती नहीं हम सब गुजरे हेती हेती लगे पड़े हैं हाँ ऐसे कोई शौर को झंझोड़ो तो ऐसे टाइम को खाली पास नहीं होने दो वक्त के सिर काम कर दो अपने और वक्त का फायदा ले लो हाँ सब खैर हो जाता सभिनी खे खैर हो जाए सभिनी खे सलाम उनखे बि सलाम हुजनि वॾी महिरबानी हुजे लख कुर्ब हुजनि इहो बि इन ॾिस इहो हवा ऐं आवाज़ जेके हुजनि इहो हुजे वताए फ़क़ीर चयो त कुझु मुंहिंजे वस में बि हुजे ऐं कुझु हुजे अमां जे वस में पोइ वणेसि त चांवर चाढ़ींदी हुजे वणेसि त दाल चाढ़ींदी हुजे सो बि असांजो बि कमु ईअं हुजे असांजो कमु हुजे पटका ॿधण दूरबीनी वारो कमु हिते हुजे बाक़ी ज़ीशान जो कमु हुजे अवां सभिनी खे इहो तारूं जोड़े करे असां सां राब्तो कराइण जो सो इहो अधु कमु उन जे बि वस हुजे सो अवां जिते जिते बि हुजो ख़ुशि हुजो ऐं हीअ खेॾण वारी मुंद जेका हुजे न ऐं कल्ह खां वठी चवां पर हर ॾींहुं चवां त नवंबर ताईं ऐं सम्झो त डिसंबर ताईं कम हुजनि हिकिड़ा फसल लहंदा हुजनि ऐं ॿिया वरी पोखबा हुजनि हाणे त वरी सारियुनि वारा जेके माण्हू हुजनि सारियाले फसल जो अघु न मिलंदो हुजे सिंध जा जेके माण्हू हुजनि सिंध जा जेके हारी हुजनि ज़मीनदार हुजनि उहे त एहतजाज कंदा हुजनि त सारीअ जो अघु न मिलियो हुजे सोन बराबरि असांजूं सारियूं हुजनि पर असांजूं जेके हुजनि सो उहे चांदीअ जे बराबरि बि न वेंदियूं हुजनि असांजूं जेके सारियूं उहे छार बराबरि बि न वेंदियूं हुजनि हुननि जा अहिड़ा नारा हुजनि इहा हक़ीक़त हुजे त सोन मिसल उन्हनि जा कख बि हुजनि ऐं उनजो रंग अंदाज़ ऐं चांवर भेड़ा भला हुजनि हुननि जी त आस उमेदु इहा ई हुजे छो त चांवर वठण ऐं वरी ख़ुशियूं करणु इहो उन्हनि खे ख़बर हुजे पर जेके वरी पोखींदा हुजनि सुखदासी ॿिया चांवर सभु पोखींदा फसलनि मां कहिड़ी ख़ुशबू ईंदी हुजे ऐं उन्हनि खे वरी उहो अघु न मिलंदो हुजे पोइ जेके वठंदा हुजनि उहो अघु मारे वठंदा हुजनि त
त उनखे केॾी तकलीफ़ थींदी हुजे। ईअं ई कणिक जेका हुजे गुज़िरियल साल सच पुछो त जहिड़ा सूर ॾेई छॾिया हुजनि असांजे हारियुनि नारियुनि खे। जहिड़ो फ़सुलु लथो हुजे अहिड़ो खणी माण्हू भांडनि में रखे छॾियो हुजे। माना न भाण जो न मां कर्ज़ु लहंदो हुजे न दवा जो कर्ज़ु लहंदो हुजे न वरी टेटकर जा इहे हर न वरी इहा लुणाईअ जी मज़दूरी लहंदी हुजे। हाणे त ज़ाहिरी ॻाल्हि हुजे साइनसी दौरु हुजे अॻे वंगारूं पोइ दवा सस्ती पोइ ॿनियूं भलियूं पोइ हुन में कलर न हुजनि ईअं फ़सुल ॿिज बि भला हुजे। हाणे मिलावट जो दौरु हुजे पोइ दवा हण त झुल न वेंदी हुजे जे वरी झुल थींदो हुजे त कॿह न वेंदो हुजे जे वरी त सिणी थियो बीह रहंदी हुजे पोइ कणिक खे माना चूंडे चूंडे उनखे रिझाए 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 फ़सुल खे तयारु करो। लही अचे माण्हू नांग बलाऊं लताड़े सूर खाई ऐं कढे कॾहिं कॾहिं थ्रेसर में कंहिं हारीअ जी बांह अची वेंदी हुजे कंहिंजो नुक़सानु थींदो हुजे। ॾुखियो कमु हुजे ॾुखियो। जंहिं वटि चवंदा हुजनि जंहिंजे गुंदीअ में दाणा उन्हनि जा चरिया बि सियाणा। जंहिंजे गुंदीअ में दाणा उन्हनि जा चरिया बि सियाणा। पर जेको महिनत कस हुजे हू पंहिंजी जान बि जोखे में विझे हू नांग बलाऊं लताड़े करे अहिड़ी थधि में अहिड़े सीअ में हू पंहिंजे बचनि लाइ गुज़र करे सफ़र करे उनखे बचा पढ़ाइणा हुजनि। जॾहिं हुनखे अघु न मिलंदो हुजे हुन वटि कुझु न बचे हुन जो दिमाग़ु कहिड़ो कमु कंदो हुजे हू अंदर में ॾाढो ॾुखियो हुजे पोइ अंदर में हू बखील हुजे पोइ चुप थी वेंदो हुजे चवंदो भई पाण ॼाणे बसि असांखे मिड़े ज़िंदगी गुज़ारणी हुजे। पोइ पंहिंजो सुठो लिबास बि न पाईंदो हुजे पंहिंजे बालक खे सुठी तालीम बि न ॾींदो हुजे घर में सुठो खाधो बि न आणींदो हुजे हुनखे इहा बि ख़बर न हुजे फ्रूट कहिड़ो खाइणो हुजे। बसि का शादी मुरादी थिए त का अछी कमीज़ अछी कांच पाए थी आयो हुजे मिड़े रस्म ख़ातिर अदा आया हुजूं हुन में उहा मुरकब न हुजे हीअं करे हार पातई हीअं करे छनो ॾिनो हुजेसि पर उन अंदर में त उहा ख़ुशी न हुजे जेका हीअं झूमर हाणे इहा सभु छा ते थींदी हुजे। असां ज़रई पैसा माण्हू हुजूं असां ज़रात जे आधार हुजूं असां ज़रात ते जीअूं असां दरिया जे इन कंधीअ ते जीअंदा हुजूं मुहाणा त मच्छी मरंदी हुजे त असां मच्छी खपाए करे बचनि खे मानी खाराईंदा हुजूं ॿियो छा कंदा हुजूं भला ॿियो इहो गुज़र बसर इहो मज़दूर माण्हू कीअं कंदो हुजे। सो जेके महिनत कंदा हुजनि न उन्हनि जूं अखियूं जॾहिं उन ख़ुशीअ वारियूं तव्हांखे नज़र अचनि न पोइ उहे सराह नज़र ईंदा हुजनि। पोइ बेटा साईं चए त हाय ततीअ थधीअ काहे ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो वक़्तु सिर पाण खे सहेड़ींदा बि हुजो पोइ हारी हुजे मज़दूर हुजे अहिड़ो कंदा हुजो जो सुभाणे अव्हांजो औलाद न ॾुखियाईअ में अव्हांजो औलाद न ॾुखियो थी पवंदो हुजे। सो उन जे लाइ एतिरी कोशिशि कंदा हुजो पाण खे तकलीफ़ अची वेंदी हुजे पर औलाद सरहो थी पवंदो हुजे न नसुल बचाए विझंदा हुजूं। बाक़ी हाणे अघ ऐं इहे सभु जेके हुजनि इहे वॾा ॾाहा अकाबर असांजा सियासतदान वेठा हुजनि उन्हनि वटि इहे सभु शयूं हुजनि पोइ वताए वांगुरु मर्ज़ी हुजे न त ॿोड़ ॾींदा हुजनि मर्ज़ी हुजे न त असांखे ख़ाली कोसो पाणी करे प्यारे छॾींदा हुजनि उन्हनि वटि हुजे पर अहसासु वॾी ॻाल्हि हुजे। अहसासु जिन माण्हुनि वटि हुजे जिन क़ौमुनि वटि हुजे उहे क़ौमूं तरक़ी करे वयूं हुजनि। अहसास बिना अख़बार पुराणी आहे हर शख़्स कहाणी आहे। अव्हांखे त इहो चयल जेके गुफ़्ता हुजनि इहे त सभु अव्हांजे साम्हूं हुजनि अव्हांजे नज़र में हुजनि। सो जेके हारी अव्हां ॿाहिरि हुजो इहे अव्हांजी ओड़ा फ़सुल पोखींदा हुजो ओड़ी महिनत कंदा हुजो जानवर पालींदा हुजो माल पालींदा हुजो जंहिंमां अव्हांजी ज़िंदगी बहितर थींदी हुजे। ॿियो कुझु बचे न बचे फ़सुल मां बसि जानवर त असां वटि हुजनि उन्हनि मां त कुझु को बालक जी तालीम थी पवंदी हुजे शादी मुरादी ख़ुशी थींदी हुजे कंहिं नियाणीअ जो ॾाज थी पवंदो हुजे कंहिं पुटड़े जी ख़ुशी थी पवंदी हुजे असां जूं त इहे ख़ुशियूं हुजनि न भाउ। ॿियो हाणे असां कहिड़ो वञी को वॾा शहरनि में शादमाना कंदा हुजूं इहे बैंड बाजा घुराईंदा हुजूं असां वटि इहे फ़क़ीर जेके हुजनि दोलारे इहे बि सॾाए करे पंधु ईंदा हुजनि अचे उन में जहिड़ो हाल शरनाए शुरू कंदा हुजनि दोल वॼाईंदा हुजनि ऐं ख़ुशियूं पोइ असांजा जेके हजाम हुजनि इहे असांखे देग बुनादार असां देग पाड़े मां
रिली पाड़े मां खट पाड़े मां वठंदा हुजूं ॿियो हाणे इहो कहिड़ो असां सभु शादीअ लाइ वठी ईंदा हुजूं असांजी ज़िंदगी आणियूं ऐं चाढ़ियूं ॾुथ ॾियारे भाउ सो इहा इन लाइ भिटाई साईं इहे किरदार इन करे भिटाई वेझा कया हुजनि त इहे मुंहिंजा हक़ीक़ी किरदार हुजनि इहे जेके पोखीन जेके लुणनि जेके थोरे में ख़ुशि हुजनि सचा हुजनि महिनत कस हुजनि भिटाई उन्हनि सां प्यारु कयो हुजे हाय कहिड़ी ॻाल्हि कंदा हुजूं पर वरी ससुई जे ज़िंदगी आधार अवां हलंदा हुजो जीअं शुरूअ में मूं बेत पढ़ियो ससुईअ जो त ससुईअ जा कई बेत हुजनि पर आउं ज़िंदगीअ जी बहितर जे लाइ बेत त हर ॾींहुं 10 बि पढ़े माण्हू 5 बि पढ़ी सघंदो हुजे पर ससुई चयो त हीअ जबल हेॾा ॾुखिया हुजनि इहे आउं कीअं चढ़ां ऐं आउं त वेंदी हुजां हुन पंध ॾांहुं भिटाई साईं हुनखे ईअं सम्झो मुसाइदे में वरितो हुजे पोइ भिटाई साईं छा चयो हुजे ससुई लाइ चई त ससुई चवंदी हुजे त आॾ तरा छा ahoड़ा ॾाका डूंगर खे चई हेड़ा ही ॾेढा पासीरा तिखा इहे जबल जा जेके पथर हुजनि इहे कहिड़ो हाल कंदा हुजनि आॾ तरा छा ahoड़ा ॾाका डूंगर खे हाणे डूंगर खे छा चऊं त हेड़ा ही तो छो कया पर विंदर हुनजी कहिड़ी हुजे हुनजी ज़िंदगी छा में हुजे आॾ तरा छा ahoड़ा ॾाका डूंगर खे ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे विंदुर छा आहे असां पोखियूं फसल पोखियूं महिनत कयूं ॾुखिया ड्रब नांग बलाऊं लताड़ूं पर उन मां असांखे कुझु त मिलंदो जेको असांजा मासूम बालक खाईंदा हुजनि उन सां असांजूं ख़ुशियूं जुड़ियल हुजनि बैत कीअं हुजे आॾ तरा छा ahoड़ा ॾाका डूंगर खे ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे पर हाड़ो हीणीअ खे हाड़ो जबल जेको ॾुखियो जबल आहे मालिक साईं हाड़ो हीणीअ खे लंघाए जो लतीफ़ चए महिनत खां कॾहिं न किमाईंदा हुजो महिनत जो फल मिले न मिले अॼु न मिलंदो हुजे सुभाणे ज़रूरु मिलंदो हुजे ईअं न पेर पुठ ते पसारे विहंदा हुजो ऐं अॻिते वधंदा हुजो वधंदा हुजो वधंदा हुजो महिनत में ई कामयाबी हुजे सो अॼोकी रिहाण खे पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼाईंदा हुजूं ईंदड़ हफ़्ते नवां रंग खणी वरी अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर थींदो हुजां सॾ में सॾु हुजे जिते बि हुजो अव्हां सभु गॾु हुजो ऐं जाॾे पेर हुजे ताॾे अव्हां जो ख़ैरु हुजे हक़ मौजूदु सदा मौजूदु जीअं लतीफ़ साईंअ जी ॿोली ऐं जीअं मुंहिंजा ही धरतीअ वारा जीअं ही मुल्क वारा असांजा सभु ऐं मालिक साईं अमन क़ाइमु रखे अमन हुजे त असां सभु हुजूं अमन हुजे त असांजो भाईचारो बि जेको हुजे क़ाइमु ऐं दाइमु रही सघंदो हुजे वेंदे वेंदे हिकु ख़ूबसूरत कलाम अव्हां जे नाम हुजे पंहिंजे रामले बागड़ी खे ॾींदा हुजो इजाज़त धणी नगहबान